नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ हम असां शेयर कयूं पिया। आदिल अली कुमरानी जी रिपोर्ट मुताबिक़ झुडो में अमीर जमायत इस्लामी हाफ़िज़ नईम रहमान जे सॾ ते फ़लस्तीन ते इसराइली ज़ुल्म ख़िलाफ़ पूरे मुल्क जियां झुडो में बि मुकमल शटर बंद हड़ताल रैली ऐं एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। झुडो फ़लस्तीन में जारी इसराइल जारियत ऐं बेगुनाह फ़लस्तीनी अवाम ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ पाकिस्तान जमायत इस्लामी जे मरकज़ी सॾ ते अॼु झुडो शहर में मुकमल शटर बंद हड़ताल कई वई। शहर जा समूरा कारोबारी मरकज़, दुकान, मार्केटूं ऐं तिजारती मरकज़ सुबुह सवेरे ई बंदि कराया विया। हड़ताल दौरान जमायत इस्लामी तरफ़ां हिकु वॾी एहतजाजी रैली कढी वई, जेका झुडो टाउन कमेटी ऑफिस खां शुरू थी मुख़्तलिफ़ रस्तनि खां गुज़रंदे झुडो प्रेस क्लब अॻियां पहुती। रैली में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अवाम, सियासी समाजी कारकुन, वापारी, नौजवान ऐं बुज़ुर्ग वॾे अंग में शरीक थिया। मुज़ाहिरीन हथनि में फ़लस्तीन जे झंडनि, बैनरनि ऐं प्लेकार्डनि सां गॾु इसराइली ज़ुल्मनि ख़िलाफ़ नारा हंया। रैली दौरान मुक़ररनि ख़िताब कंदे चयो त इसराइल जे ज़ुल्मनि ते ख़ामोश रहणु इंसानियत सां ज़्यादती आहे। फ़लस्तीन जा मासूम ॿार, औरतनि ऐं मर्द आलमी ज़मीर खे झंझोड़े रहिया आहिनि, पर दुनिया अञा ताईं ख़ामोश तमाशो ॾिसी रही आहे। मुक़ररनि अक़वाम मुत्तहिदा, इस्लामी मुल्कनि ऐं इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खां मुतालबो कयो त फ़लस्तीन में थींदड़ ज़ुल्म बंदि करण लाइ फ़ौरी ऐं सख़्त क़दम खंया वञनि। उन मौक़े ते भरपूर यकजहती जो इज़हार कंदे चयो वियो त पाकिस्तानी क़ौम हर हाल में फ़लस्तीनी सां गॾु बीठी आहे।